ख़ारजी लिसानिया जो तसव्वुर जगमशहूर लिसानिया जे माहिर नोम चोम्स्की ॾिनो आहे। संदसि चवणु आहे त ॿार जे ज़हन में पैदाइशी तौर ते ॿोलीअ जे सिखण जे लाइ घरड़ा मौजूदु हूंदा आहिनि। हू लफ़्ज़नि खे तरतीब ॾींदो आहे, ज़हन जे खलियनि में भरींदो वेंदो आहे ऐं जॾहिं ॿार जे अॻियां ग़लति तरतीब सां ॿोली ॻाल्हाई वेंदी आहे त हू मुंझी पवंदो आहे ऐं ॿार जो उहो मुंझी पवणु जेको हूंदो आहे उहो दरअसल ॿोलीअ ते पहिरीं तनक़ीद आहे। अनकोट। नोम चोम्स्की अॼुकल्ह लिसानिया जे बदिरां इंसाननि जे हक़नि जे लाइ कमु करे रहियो आहे। हू इंसाननि जे भलाईअ लाइ कमु करे रहियो आहे ऐं संदसि चवणु आहे त ॿोली इंसाननि जे लाइ आहे। जेकॾहिं इंसान ई आज़ार में हूंदो त ॿोली कहिड़े कम जी। ॿोलीअ जे लाइ असां कुझु बि नथा करे सघूं। नोम चोम्स्कीअ जो चवणु आहे, उन जी मशहूरु किताब में हू लिखे थो, संदसि मशहूरु किताब आहे ॿोली ऐं ज़हन। उन में हुन लिखियो आहे, कोट, I would like to focus attention on the question, what contribution can the study of language make to our understanding of human nature? Unquote. यानी आउं उन सवाल ते ध्यानु धरे रहियो आहियां त ॿोलीअ जे अभ्यास सां माण्हूअ जी फितरत खे सम्झण में कहिड़ी मदद मिलंदी। मतिलबु त ॿोली ज़रूरु आहे, अहम ज़रूरी आहे, पर उन खां वधीक इंसानु अहम आहे। पर उन जे बावजूदि असांजो ख़्यालु आहे त ॿोलीअ खे बि वधणु वेझणु खपे, ॿोलीअ जी तरक़ी थियणु खपे ऐं ॿोलीअ जी परूड़ ज़रूरी आहे। का बि ॿोली इंसान खे ठहियलु ठुकियलु नथी मिले, उहा ठहियलु ठुकियलु सूरत में असां ताईं पहुचे ई नथी, बल्कि उहा इंसान जे सालनि जे तजुर्बाती कोशिशुनि जो नतीजो आहे। ऐं उन खां पोइ वजूद में ईंदड़ जेके रिवायतूं आहिनि, उन रिवायतुनि जे नसिल द नसिल जेका मुंतक़िली थिए पई, यानी ॿोलीअ जी हैसियत हिकु लगातार अमल जी आहे। दुनिया जे हर इल्म वांगुरु लिसानियात बि तरक़ी कई आहे, जंहिंमें घणियुनि ॿोलियुनि जो वजूद में अचणु पिणु शामिलु आहे। हिकु इलाइक़े में साॻे ई वक़्तु केतिरियूं ॿोलियूं राइज हूंदियूं आहिनि। हिन वक़्तु दुनिया में लॻभॻि 7000 ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं। इवन पाकिस्तान में ई हिन वक़्तु 70 खां वधीक ॿोलियूं ॻाल्हाइजनि थियूं। नफ़्सियाती, सियासी, मुआशरती बुनियादनि ते का बि ॿोली कंहिं बि ॿी ॿोलीअ खां वधीक थी सघे थी ऐं उहा उन खां वधीक तरक़ी करे सघे थी, यानी ॿोलियुनि ते ॿाहिरियां असर थियनि था। ॿाहिरियनि असरनि सबबु कई ॿोलियूं ख़तमु थी चुकियूं आहिनि त कई वरी पैदा थी चुकियूं आहिनि ऐं पंहिंजे ॻाल्हाईंदड़नि जे सक़ाफ़ती तरक़ीअ सां गॾोगॾु आहिस्ते आहिस्ते ज़बान जे दर्जे ते पहुची ज़बान खां अॻिते वधी चुकियूं आहिनि ऐं पंहिंजी ज़बान में अदब तख़लीक़ करे रहियूं आहिनि ऐं उनखे अदब खे वसी बे करे चुकियूं आहिनि ऐं अॼु समूरी दुनिया में मशहूरु ऐं मक़बूल थी चुकियूं आहिनि। माहिरनि मूजिबि अंग्रेज़ी ॿोली जर्मन ॿोलीअ मां निकिती आहे ऐं 5वीं सदीअ जे विच धारी एंग्लो सेक्सन जे महा हिजरत यानी वॾी हिजरत खां पोइ बर्तानिया पहुती, यानी संदसि कुल ॼमार 1400 साल मुश्किल सां थींदी ऐं अॼु दुनिया जी 4 नंबर वॾी ॿोली आहे। अंग्रेज़ी 4 नंबर वॾी ॿोली आहे ऐं लॻभॻि 32 करोड़ माण्हू अंग्रेज़ी पहिरीं ॿोलीअ तौरु ॻाल्हाए रहिया आहिनि। ॿी ॿोलीअ जे एतिबार सां ॾिसंदासीं त अंग्रेज़ी दुनिया जी सभ खां वधीक ॻाल्हाई वेंदड़ ॿोली आहे। अंग्रेज़ी जॾहिं त पहिरीं जेका ॿोली आहे, पहिरीं ॿोलीअ तौरु जेका ॿोली ॻाल्हाई वञे थी उहा चीनी ॿोली आहे ऐं 90 करोड़नि जे लॻभॻि माण्हू चीनी ॿोली ॻाल्हाइनि था। ॿिए नंबर ते वरी स्पेनिश ॿोली आहे ऐं लॻभॻि 33 करोड़ माण्हू उहा ॿोली ॻाल्हाए रहिया आहिनि, यानी स्पेनी ॿोली ॻाल्हाए रहिया आहिनि। उर्दू ॿोलीअ जी ॻाल्हि कंदासीं। उर्दू ॿोलीअ जी तारीख़ का घणी पुराणी त नाहे। सुधियल उर्दूअ जी कुल उमिरि 600 साल बि कान थींदी ऐं उर्दू ॿोली अदबी एतबार जे लिहाज़ खां उन जी जेका ॼमार आहे उहा 300 साल बि कान थींदी। उन एतबार खां सिंधी जेका ॿोली आहे उहा वरी 50 नंबर ते। उर्दू ॿोली जी ॻाल्हि कंदासीं। उर्दू ॿोली 20 नंबर ते ॻाल्हाई वञे थी, जॾहिं त जेका सिंधी ॿोली असांजी आहे उहा 50 नंबर ते आहे। जॾहिं त सिंधीअ जी तारीख़ अंग्रेज़ी तोड़े उर्दू उन्हनि सभिनी खां घणी क़दीम आहे। ॿोलियुनि जी उहा समूरी तरक़ी तनज़ुली, सियासी, समाजी, नफ़्सियाती ऐं मुआशरती तौर ते अमल दख़ल जो नतीजो आहे। एच टी सोले जहिड़े ॾाहे बि
1953 धारे लिखियल पंहिंजे किताब म्यूज़ा परवागान में लिखियो आहे, कोट, मुंहिंजे ख़्याल में दुनिया जे 6 मुख़्तलिफ़ ज़बाननि जे 13 सचनि पचनि शाइरनि जे हिन इंतिखाब में अज़मत जे लिहाज़ खां सिंध जो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पहिरें नंबर ते आहे। हू लिखे थो त शाह लतीफ़ हिन वक़्तु जंहिं मुल्क में आहे हू उतां जो क़ौमी शाइर नाहे, उतां जो क़ौमी शाइर को ॿियो आहे, पर उन जा के सियासी सबब आहिनि, उन जो वास्तो अज़ीम शाइरीअ सां नाहे। अनकोट। मतिलब त सियासी, समाजी, सकाफ़ती, मुआशी तोड़े नफ़्सियाती असरनि सबबि ॿोलियूं वधनि थियूं। उहे सभई असुल में ॿाहिरां असर सॾजनि था। उन्हनि असरनि खे ई ख़ारिजी लिसानियात पिणु सॾिजे थो। थुल्हे लेखे ॿोलीअ जा 2 हिसा थियनि था, हिकु ख़ारिजी, ॿियो दाख़िली। सोतियात, सर्फ़ियात, मानवियात, नहवियात कंहिं बि ॿोलीअ जा दाख़िली हिसा आहिनि, जॾहिं त सकाफ़ती लिसानियात, समाजी लिसानियात, सियासी लिसानियात, इतलाक़ी लिसानियात वग़ैरह ख़ारिजी लिसानियात में अची वञनि था। सिंधी ॿोली ख़ारिजी तोड़े दाख़िली लिसानियात जे हवाले सां तमामु घणी अहम ऐं शाहूकार आहे। ख़ारिजी लिसानियात जे एतबार खां सिंधी मक़ामी ॿोलियुनि सां पिणु वेझी आहे, उन्हनि सां वेझे तालुक़ में आहे, त आलमी ॿोलियुनि सां बि पिणु लाॻापन में आहे। केतिरा ई सिंधी लफ़्ज़ थोरी सूरत तब्दील करे दुनिया जे मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में मौजूदु आहिनि, जिन ते अमर फयाज़ साहब जी तहक़ीक़ तहसीन लाइक़ु आहे। ॿिए पासे सिंधी ॿोली पिणु ॿियनि ॿोलियुनि मां लफ़्ज़ वरिता आहिनि। मिसाल तौरु सैयद सुलेमान नदवीअ जंहिंजो नज़रियो आहे त उर्दू असुल में सिंध मां ई पैदा थी आहे। उनजो चवणु आहे त को दौरु हो जो मिस्र, शाम, इराक़, ईरान ते यूनानियुनि जो राॼु हो ऐं संदनि ई सिक्को उन्हनि मुल्कनि में हलंदो हो। यूनान जे सभ खां घटि क़ीमती चांदीअ जे सिके खे दरख़म सॾियो वेंदो हो, जेको अरबीअ में दरहम सॾियो वियो ऐं फ़ारसीअ में दरम सॾियो वियो। उहो सिक्को वज़न में बि कमु ईंदो हो। अंग्रेज़नि उनखे ड्राम सॾियो ऐं उर्दूअ में दाम याने क़ीमत जी माना में इस्तेमालु थियो, जंहिंजी इस्म तस्गीरी सूरत दमड़ी आहे ऐं सिंधी वापारी दमड़ी इस्तेमालु कनि था। याने हिकु ई लफ़्ज़ ख़ारिजी लिसानियात जे आधार ते 5-7 ॿोलियुनि में पंहिंजी जाइ जोड़े वरिती। अहिड़ीअ रीति ॿोलियूं पंहिंजी ख़ारिजी लिसानियात जे आधार ते वधनि वेझनि थियूं। कोड स्विचिंग हिकु ॿी लिसानी टेक्निक आहे, जंहिंजो वास्तो पिणु ख़ारिजी लिसानियात सां आहे, जंहिं तहत हिकु ॿोलीअ जो ॻाल्हाईंदड़ गुफ़्तगूअ दौरान गैर इरादी तौर ते ॿी ॿोलीअ मां लफ़्ज़ खणी वठे थो, जंहिंसां पिणु ॿोलियूं वधनि थियूं। सिंधी ॿोलीअ में बि पिणु कोड स्विचिंग जी टेक्निक कतब अचे थी ऐं असां रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में केतिरा ई लफ़्ज़ अहिड़ा ॿोलियुनि जा इस्तेमालु कयूं था जिन खे असां कोड स्विचिंग चऊं था। जीअं असां थोरा लफ़्ज़नि जी जॻह ते थैंक यू चई सघूं था, चऊं था, बल्कि चई सघूं था छा चऊं था। भली कार जी जॻह ते असां वेलकम चऊं था ऐं ईअं ई रफ़्तार जी जाइ ते स्पीड। वरी पघार जी जाइ ते कॾहिं असां उर्दूअ मां लफ़्ज़ खणी वठंदा आहियूं तनख़्वाह, त कॾहिं असां इंग्लिश में चई वठंदा आहियूं सैलरी। ईअं ई पेपर दस्तावेज़ ते इस्तेमालु कयूं था, पर्ची कागज़ जी जॻह ते असां पेपर था चऊं, दस्तावेज़ जी जाइ ते असां डॉक्यूमेंट्स जा लफ़्ज़ इस्तेमालु कयूं था। इहा असांजी कोड स्विचिंग ई आहे ऐं इहा हिकिड़ो ख़ारिजी लिसानियात ई असां हिनखे चई सघूं था। साॻी तरीक़े सां असां अगरि चवंदासीं कोई गुरोह आहे, टोली आहे, उन लाइ असां टीम जा लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं। अंग्रेज़ स्कॉलर आहे जिस्पर्सन, उनजो चवणु आहे कोट, इंसान हर वक़्तु ख़्यालनि जे इज़हार या अबलाग जे लाइ रुॻो ॿोलीअ जो इस्तेमालु न कंदो आहे, बल्कि समाजी ज़िंदगीअ सां वाबस्तगीअ लाइ पिणु कुझु चवंदो आहे। समाजी इर्तिक़ा सां गॾोगॾु ॿोलीअ में बि फेर घेर ऐं फ़र्क़ु पैदा थींदा रहंदा आहिनि। साॻे ई समाज जा मुख़्तलिफ़ माण्हू मुख़्तलिफ़ तबक़ाती ऐं ज़हनी सतह जा हूंदा आहिनि, जंहिं सबबु ॿोलीअ जे इस्तेमाल जो तरीक़ो पिणु साॻियो नथो रहे। लफ़्ज़नि जी तहज़ीबी सतह जा मुख़्तलिफ़ मरहला हूंदा आहिनि, जंहिं सबबु उन्हनि जे लहजनि में पिणु इख़्तिलाफ़ पैदा थी वेंदो आहे। अनकोट। ॿोलीअ जा उहे सभई नुक़्ता ख़ारिजी लिसानियात जे दायरे में अचनि था, जेको मुंहिंजो अॼु जो मौज़ू हो। शाह साईं चयो आहे, तहिड़ा 40 न 40
तेड़ा चालीहा न चालीह जहिड़ो पसण पिरीअ जो, कहिड़ी कातिब तूं करी पन्ननि मथे पीह, जे वरक वराई वीह, त बि अखर उहो ई हिकिड़ो। महिरबानी।